नाज़रीन, पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन सुभाणे खां सॼे मुल्क में हड़ताल जो ऐलान करे छॾियो आहे। पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे सदर अब्दुल समी खान ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वाइदो करण बावजूद कमीशन में इज़ाफ़ो नाहे कयो वियो। मुल्क में महांगाई वधी वञण सबबि कारोबार करण ॾुखियो बणिजी वियो आहे। हू सख़्त परेशानी जे वर चढ़ियल आहिनि। संदन चवण इस्लामाबाद में 4-5 गॾिजाणियूं करण बावजूद मुतालबा तस्लीम न आहिनि कया विया, जंहिंखां पोइ हू हड़ताल करण ते मजबूर थिया आहिनि। नाज़रीन, पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन सुभाणे खां सॼे मुल्क में हड़ताल जो ऐलान करे छॾियो आहे। पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे सदर अब्दुल समी खान ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वाइदो करण बावजूद कमीशन में इज़ाफ़ो नाहे कयो वियो। मुल्क में महांगाई वधी वञण सबबि कारोबार करण ॾुखियो बणिजी वियो आहे। हू सख़्त परेशानी जे वर चढ़ियल आहिनि। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर हरीश कुमार सां। जी हरीश, इन बाबति अपडेट कजो। जी हरीश, अपडेट कजो। नाज़रीन, राब्तो कटिजी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अपडेट कंदासीं। पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन सुभाणे खां सॼे मुल्क में हड़ताल जो ऐलान करे छॾियो आहे। पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे सदर अब्दुल समी खान ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वाइदो करण बावजूद कमीशन में इज़ाफ़ो नाहे कयो वियो। मुल्क में महांगाई वधी वञण सबबि कारोबार करण ॾुखियो बणिजी वियो आहे। हू सख़्त परेशानी जे वर चढ़ियल आहिनि। Yes,